बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। आऊं आहियां तव्हांजो प्यारो मीर वकार टालपुर ऐं अॼु असां मौजूदु आहियूं आबाद फार्म ते ऐं मूंसां गॾु कुझु ज़मींदार आहिनि ऐं प्रोग्रेसिव ज़मींदार मोहम्मद ख़ान वसाण बि असां सां गॾु मौजूदु आहे। ऐं हीअ जेके ज़मींदार आया आहिनि छाजे करे आया आहिनि, कहिड़े कम सां आया आहिनि, इहे हिननि खां कुझु सवालात कंदासीं त हीअ कहिड़े कम सां आया आहिनि। अदा तव्हांजो नालो छा आहे? मौला। अच्छा, तव्हां हिते अचण जो मक़सदु या हिते कीअं कम सां आया आहियो? हिते कम सां आहियूं, थोरो वणनि जे बारे में मोहम्मद खान खां सुवाल करणा आहिनि। पुछूं त कहिड़ो बीज कयूं। तव्हांजो कहिड़ो सुवालु आहे माना साईं मोहम्मद ख़ान खां त वणनि जे बारे में? जो सुवाल आहे, गुज़र साल फुटीअ जी एवरेज घटाई आहे। सही। साईं मोहम्मद वटि बीज सदाबार कयलो, उन जी पुछंदासीं, मालूमात वठंदासीं कीअं कयूं, छा कयूं, कहिड़े टाइम में कयूं ऐं पैदावार कीअं वधायूं। अच्छा साईं, अस्सलाम वालेकुम। हिननि दोस्तनि जा कुझु सुवाल आहिनि जेको साईं पुछो सदाबार जिन्स जे बारे में, या वणनि खे कहिड़े टाइम ते कयूं या छा, उन जे बारे में तव्हां हिन दोस्त खे ॿुधाईंदो सुवाल। हा, हाणे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दोस्तो, हीअ जेका पाण चयूं था त पाण पैदावार वधायूं ऐं अक्सर आबादगार जी पैदावार 10 खां 15 मण या 20 मण जे अंदरि अंदरि अचे पई, उन खे पाण वधाए 40 या 45 मण ते कीअं वञूं त उनजो बहितर तरीक़ो आहे त वक़्त ते पोखाई थिए। यानी अॼुकल्ह जेके बि शयूं आहिनि उहे मौसम खां हटी करे काइजनि पियूं। यानी हाणे पाण अॻे वोण काईंदा हुआसीं अप्रैल में, त हाणे जेको माण्हू उहे वोण साॻिया मार्च में या फेबरवरी में काए पियो, उहो वधीक पैदावार खणे पियो। ऐं ख़ासि तौर ते तव्हां चइबो आहे सदाबार जेका वैरायटी आहे उहा पहिरीं ॻाल्हि तव्हांखे आउं करे ई रहिया अनअप्रूव्ड आहे, पर उनजे बावजूदि बि पैदावार एतिरी ॾिए पई जो ज़मींदार मजबूर आहे। ऐं उनजी लास्ट ईयर जेके पंहिंजे हिन इलाइक़े असांजे बनी ते 45 मण त आम हारियुनि जी पैदावार आई आहे, पर जेके सुठा हारियो आहे उहे उनखे 65 मण ताणी बि छिके विया आहिनि। त इहा हिकिड़ी बहितरीनु वैरायटी आहे। ऐं बनी जेकॾहिं तव्हांजी कलर आहे, बेकार बनी आहे, बी क्लास जी बनी आहे, उन में बि जेको आहे सो इन जो ॼम बि ज़बरदस्तु थिए थो कुदरती तौर ते, ऐं उन खां सवाइ हिन जी पैदावार बि ज़बरदस्तु आहे। अच्छा साईं, हीअ हुयो सदाबार जे बारे में मौला बख़्श जो सुवालु। असां हाणे हिकु ॿिए ज़मींदार खां पुछंदासीं त साईं जिन जो नालो छा आहे ऐं उहे कहिड़ो मक़सदु खणी आया आहिनि साईं मोहम्मद ख़ान वटि? साईं, मुंहिंजो नालो वालदिन वसाण आहे। असां त हूअं त मुख़्तलिफ़ वणनि जूं वैरायटियूं काईंदा आहियूं, पर हींअर गुज़िरियल साल जेको आहे साईं CKC कायो ॿिज नओं आंदो हुई के 2 बोरियूं खनि। असां हुनजे बारे में पुछंदासीं त संदसि केतिरी जेको आहे एवरेज आहे। असांखे बि शौक़ु आहे त इहो ॿिज असां वरी हिन साल लॻायूं। अच्छा, माना तव्हां हिन साल कायो था, उन जे बारे में साईं ॿुधाए? जी असीं काइण। अच्छा साईं, CKC 3 जे बारे में सुवाल आहे, लास्ट ईयर अवां वटि कयलु, उन जे बारे में थोरो ॿुधाइजो। CKC टेक्नोलॉजी जेका आहे त पाकिस्तान में हिन साल जेका आहे लास्ट ईयर खां नई हले पई, ऐं उनजी जेका पैदावारी सलाहियत आहे उहा तमामु बहितरीनु आहे। 50 मण या उन खां मथे खणी चइजे। ख़ासि करे हीअ जेके पंहिंजा इलाइक़ा आहिनि, गर्म इलाइक़नि में त ख़बर न आहे केतिरी आहे, पर हाणे ख़ासि करे डिस्ट्रिक्ट सांगड़ थियो, डिस्ट्रिक्ट तव्हांजो मीरपुर ख़ासि, जुड्डो, बदीन, दिगड़ी, हैदराबाद या जेके ॾखण सिंध जा जेके बि इलाइक़ा आहिनि, उन्हनि में सभ खां वॾो इशू जेको आहे उहो आहे गुलाबी सुंडी जो। त हिन में गुलाबी जे ख़िलाफ़ु माना ज़बरदस्तु रेज़िस्टेंस आहे, ऐं हिन ते गुलाबी सुंडी एतिरी कोन थी अचे, उन करे जेको आहे सो हिन जी पैदावार बहितर आहे। नंबर ॿी ॻाल्हि त हीअ तमामु महांगी वैरायटी जेका माण्हू चवंदा 15-20 हज़ार रुपया बोरी विकामे पई आहे मण, त हिन जो 3 किलो लॻंदो आहे एकड़ में। ठीकु आहे न, यानी 4 फुट ते लॻंदी आहे। ईअं न आहे तव्हां हिन घाटो खाए छॾियो, इहो पैदावार कोन ॾींदी। ॿियो इहो ज़हनी तौर ते सभई आबादगार जेको आहे तयारु हुजनि त जेके बि ट्रांसजेनिक सीड आहिनि, यानी उहे सीड या ॿिज जेके ग्लाइसोफेट फ्री आहिनि ऐं पिंक फ्री आहिनि, उहे हमेशह हिकिड़ा आगा ट्राकाइबा। जीअं तव्हां पाछाटनि ते हलिया वियो या सीज़नल हलिया वियो त उनजी पैदावार एतिरी न ईंदी। उन करे इहे वैरायटियूं फेबरवरी जे एंड में ऐं मार्च जे पहिरें हफ़्ते में काइजनि, जेके सिरनि वारी ॿिन्हिनि उन्हनि में। दोस्तो, हाणे असांजो हिकिड़ो ॿियो बि प्यारो दोस्त ज़मींदार आयल आहे, उन खां पुछंदासीं उनजो नालो छा आहे ऐं कहिड़ो मक़सदु सां साईं वटि आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सालिम जो नालो आहे ख़ासि केली। असांजी सरियं कयल आहे, अॻु बि आगाटी कयल आहे। महिरबानी खां इन इलाइक़े असां पंधु कयो त साईं खां पुछूं त तव्हां वटि फ़सुलु सदाईं वधीक लहंदो आहे, इन इलाइक़े असां पंधु कयो त असांखे आगाटो फ़सुलु जे सरिये में कहिड़ो कयूं। अच्छा, माना तव्हां इहो सुवालु आहे त आगाटी वैरायटी वणनि जी मतिलबु कहिड़ी कयूं जेका पैदावार? जी सर, मोहम्मद साली जो सुवालु आहे तव्हां सां त सुभाणे जेका सिरे नुपे पई अधो लाभार विझे थो, उन में आगाटी जिन्स कहिड़ी काए सघिजे थी जेका पैदावार ॾिए सुठी? अच्छा, आबादगार खे क्लियर कट ॿुधाईंदा हलो त तव्हां जेके ॿिज आहिनि, हिकिड़ा OP ॿिज आहिनि, ॿिया जेके ही ट्रांसजेनिक सीड आहिनि, जेका बि तव्हां आगाटी काईंदो उहा भरपूर तव्हांखे पैदावार ॾींदी। पर हिकिड़ी ॻाल्हि नोट करे छॾियो त
सरेह जेका आहे उहा जॾहिं लाबारो थींदो आहे त उहा काफ़ी छणी वेंदी आहे ज़मीन में, उन करे उते जेकॾहिं तव्हां आम वण काईंदो त गुॾ जो माना शदीद प्रॉब्लम थींदो आहे, छो जो जेको सरेह ब्रॉड लीफ में शुमार थिए थी, उन करे डुआल गोल्ड या ॿिया जेके ज़हर गाह मार पाण हणंदा आहियूं गप में स्प्रे कंदा आहियूं, उहे उन्हनि खे कोन मारींदा आहिनि। उन लाइ हिनखे जे साले खां इहा चवां थो त जेकॾहिं तव्हां वटि CKC बीज तव्हांखे मिली वञे थो, अवेलेबल थिए थो, त उहो हणी छॾियो। उन लॻाइण सां छा थींदो, जो सरेह जेका बि तव्हांजे मथे ॼमी ईंदी त उहा जेका तव्हां ग्लाइसोफेट स्प्रे कंदव त इनशा ताला ख़तमु थींदी, तव्हांजो गुॾ जो प्रॉब्लम कोन हूंदो। ऐं रुॻो ट्रिपल जीन वैराइटियूं न, पर उन खां अलावा जेके OP बीज आहिनि उहे बि तव्हां कोशिशि कयो त अगाट्रा लॻायो। अगाट्रो लॻाइण वारो माण्हू 40 मण खां क्रॉस करे 50 मण ते अची वेंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां चवंदो त असां रवायती तरीक़े सां हलूं त पोइ तव्हांजी पैदावार 20-25 मण जेका ईंदी आहे उहा ईंदी। उन करे वणनि ते वॾी जदोजहद कयो, महिनत कयो, ख़र्चु कयो फुल। ईअं न आहे त वणु काए छॾे ॾियो, वणनि खे ईअं निपाइणो आहे जीअं हिकिड़े नंढे ॿार खे निपाइणो आहे, त केर बि हुजे आबादगार इनशा ताला भरपूर पैदावार खणी सघे थो। अच्छा दादा, हीअ जेको साल वणनि जो अचे पियो, छा इन में तव्हां छा था ॾिसो त हीअ फ़ाइदेमंद थींदो आबादगारनि जे लाइ? मुंहिंजे सभिनी आबादगारनि खे इहो पैगाम आहे त वधि में वधि काटन लॻायो। जंहिं हिसाब सां इनपुट्स यानी भाण या दवाउनि जा रेट वधनि पिया, या इंटरनेशनल लेवल खे ॾिसूं पिया त हिन साल फुटी योग 8,000 रुपया मण या उन खां मथे ईंदो। उन करे वधि में वधि माना हीअ तव्हांजे सुधरण जो साल आहे। ऐं किरोना जे करे सॼी दुनिया इफेक्ट आहे, पर जेके बि एग्रीकल्चर मुल्क आहिनि उहे इफेक्ट कॾहिं कोन थींदा को। हीअ जेके बि शयूं तव्हांजो फूड मटीरियल कणकूं आहिनि या खाइण जूं शयूं आहिनि या हीअ ज़रई जिन्सूं आहिनि जेके, इहे हमेशह जेके आहिनि से टॉप ते मथे वेंदियूं। उन करे हिन साल जेको आहे फुटियो वधीक रेट थियणो आहे। उन करे ज़हनी तौर ते बाक़ाइदे जंगी बुनियादनि ते पंहिंजे फसल जे लाइ तयारी कयो। ऐं कणकूं जेको आहे इनशा ताला हाणे 20 तारीख़ खां पोइ लाबारा शुरू थी वेंदा, सरें जा त थी चुका आहिनि। ऐं बहितर प्लानिंग करे प्लानिंग सां वण कायो त जीअं तव्हां बहितर पैदावार खणी सघो। वॾी महिरबानी आबादगार दोस्तो।